नाज़िन शाहपुर चाकर में सियासी समाजी अगवान सीनियर सहाफ़ी वफ़ा सिंधी की पहिरीं वरसी के मौके ते प्रेस क्लब में तकरीब मुनक़िद कई वई। उन हवाले से ॾिसूं था महबूब मल्हा जी रिपोर्ट। शाहपुर चाकर प्रेस क्लब पारा सियासी समाजी अगवान सीनियर सहाफ़ी वफ़ा सिंधी की पहिरीं वरसी प्रेस क्लब के ऑडिटोरियम हॉल में मल्हाई वई। उन मौके ते शहर तोड़े सॼी सिंध में सियासी समाजी अगवाननि वॾे तादाद में शिरकत कई। उन मौके ते अगवाननि चयो त वफ़ा सिंधी जूं ख़िदमतूं सदियुनि ताईं विसारे नथियूं सघजनि। वफ़ा सिंधी सिंध जो तमामु हिकिड़ो सुठो सहाफ़ी अदीब शाइर ऐं समाजी ऐं सियासी वर्कर हो। हुनजो पूरो ख़ानदान सियासी वर्कर रहियो। वो तरक़ी पसंद रोशन ख़्याल क़िस्म जो माण्हू हो। ऐं सच इहो आहे त जेका सिंध जे अंदरि पुराणी वॾी तारीख़ आहे त हीउ समाज अवामी जमहूरी तब्दीलियूं आणे, उनजो वॾो हू आशिक़ हो ऐं जाखोड़ी हो। हुनजो मक़सदु इहो त सिंध जो नौजवान जेको ॿिए कंहिं पासे भटके उन खां बहितर इहो आहे त उहो सियासी दग वठे ऐं उनजो मक़सदु इहो त सिंध जे नौजवाननि में सियासी शऊर पैदा कजे ऐं उन्हनि खे हुन सियासी वाट ते लॻायो ऐं आख़िरी टाइम ताईं बि हू हर नौजवान सां मिलंदो, उनखे चवंदो त तव्हांजे निजात जेको आहे उहो सियासत ई आहे। वफ़ा जे हर प्रोग्राम के हर मिशन के कामयाब कंदासीं ऐं उनजा केतिरा जेके दोस्त आहिनि सीनियर दोस्त आहिनि उहे बि इहे सम्झनि था त वफ़ा असां अॼु विछड़ियो आहे पर वफ़ा असांजे दिलनि में असांजे ज़हननि में पंहिंजे कमनि सां असांजे ॻाल्हियुनि में मौजूदु आहे। वफ़ा सिंधी हिकु वॾो नालो हुयो पंहिंजे जीअं वफ़ा संदसि रात में शामिल हुयो ईअं ई पाण वफ़ा हुयो। पाण शाहपुर चाकर तोड़े सॼी सिंध जा हिकिड़ा सहाफ़ती ऐं सियासी समाजी हिकिड़ा पिलर हुया ऐं असां जहिड़नि खोड़सरनि कारकुननि जो सियासी ऐं समाजी उस्ताद बि हुयो ऐं असीं समूरा माण्हू वफ़ा सिंधी जी नर्सरी जा शागिर्द थी करे अॼु हिन जाइ ते हिन मंज़िल ते हिन मकान ते पहुता आहियूं। वफ़ा सिंधी जेके प्रोग्राम कया हिन शहर में जेके एतिरा त प्रोग्राम कयूं उन सभिनी प्रोग्रामनि में मूंखे शामिलु कंदो। असां पंहिंजा वारा वॼायो वञूं था, ये मोहब्बत जा मेला मचायो वञूं था, हिते हल्को आहे महिमान घड़ीअ जो वतन वाग वापसि वरायो वञूं था। इलाही रुकावटूं हूंदे बि हर मुश्किल ख़बर ताईं पहुचण ऐं ख़बर जो इंच इंच के ज़ाहिर करे उन ख़बर के ठाहिण जो फ़न सिर्फ़ु वफ़ा सिंधीअ खे ईंदो ऐं असां उन जी पहिरीं वरसीअ ते असांजो सभु प्रेस क्लब साफ़ी ॾाढा ॾुखार आहियूं ऐं धणीअ दर्दो आहे त अल्लाह पाक उनखे अजर अज़ीमत। वफ़ा सिंधी सियासी ऐं सहाफ़ती दुनिया में केतिरा ई शागिर्द पैदा कया जेके अॼु बि अवाम लाइ ख़िदमतूं सरअंजाम ॾेई रहिया आहिनि। कैमरामैन राजा तौसीफ़ सां गॾु महबूब मल्हा, आवाज़ न्यूज़, शाहपुर चाकर।